जी नाज़रीन, शाहीन न्यूज़ टीवी का दिलीप काज़र जमपीर कोबरस्तान जी नामियार है लेखक अदीब रसूल बख्श दर्स जी पहिरीं वर्सी जमपीर केंद्र कंदीअ ते मुनक़द कई वई, जंहिंमें क़ौम परस्त अॻुवाणनि समेत समाजी सियासी उस्तादनि सहाफ़ियुनि ऐं वॾे अंग में शिरकत कई। संदसि मज़ार ते हाज़िरी भरे खैन क़ौमी तरानो ॻाए गुलनि जी चादर चाढ़ी वई। तक़रीब कोठाए खैन बेटा पेश कई वई। तफ़सील मूजिब सिंध जो नाले वारो कहाणीकार रसूल बख्श दर्स जी पहिरीं वर्सी जमपीर में मल्हाई वई। उन मौक़े ते क़ौम परस्त अॻुवाण डॉक्टर नियाज़ अहमद कालाणी, सिंध यूनिवर्सिटी जे अॻूणो वीसी फतेह बुफ़त जिस्म अॻुवाण मोहम्मद बख्श बिरोई, इब्राहिम सहू ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त रसूल बख्श दर्स फ़िक्र ऐं सियासी तौर साईं जीएम सैयद सां लाॻापियल हुयो ऐं आख़िर ताईं उन सां हिकु सलाड़ियल रहियो। जॾहिं के क़ौमी कारकुन या अदीब ज़िंदगी जे ॾुखियाईनि सबबु परेशान थींदा हुया त उहे रसूल बख्श दर्स सां मिलण ईंदा हुया। दर्स उमीद परस्त इंसान हुयो, सिंध जो सादिक ऐं आशिक़, हिकु वॾो अदीब आदिब हुजण सां गॾु हूंदे सिंध सकाफ़त जो बि आईनेदार हुयो। हिन अदब में नवां क़दर मुतारिफ़ कराया। हिकु महान महिमान नवाज़, मुख़लिस, मिटीअ सां प्यार कंदड़ शख़्सियत हुई। संदसि ज़िंदगी जे जीअन सैयद जे फ़लसफ़े ते रही पोस्तान में हिकु वॾो नालो हुयो। संदसि विछोड़ो हिकु वॾो ख़ाल पैदा करे वियो आहे जेको कॾहिं बि भरिजी नथो सघे। संदसि ज़िंदगी में केतिरा ई दुनिया जूं हक़ीक़तूं पंहिंजे कलम जे ज़रिए पंहिंजे नक्शबंद कयूं, नई रुगो कहाणियूं लिखियूं, पर संदसि किरदार अहिड़ो रहियो। रसूल बख्श दर्स जी रिहाइशगाह ते सदाईं मेला मदल हूंदा हुया। जमपीर शहर में वेही सिंध जो शऊर पैदा कयो, मौसीक़ी ऐं राग ऐं कचहरीअ जो आशिक़ हुयो। संदसि अदबी लिखियल लफ़्ज़ हर माण्हूअ जी दिलि सां टकराइजनि था। हिननि वधीक चयो त अॼु दिलि उदास बि आहे पर मौत बरहक़ आहे। उन मौक़े ते अलाह जोड़ियो मुरफ़त, अब्दुल कादिर पालारी, शाह मोहम्मद शान उर्स पालारी, ग़ुलाम रसूल पालारी ऐं ग़ुलाम रसूल शोरो ऐं ॿिया अॻुवाण मौजूदु हुया।